हेलो अच्छा आर्टिकल इश्तिहार जड़न बाबा थे वेंदो कम मां वेठो यार घबराई छो तो यार भाउ वेठो यार पर पैसा थोड़ा खासा लगंदा हाँ 50 रुपया अरे बाबा तुझा इश्तिहार ॾियारी पियो तू ख़त पियो लिखाई असांखां हाँ थोरो वधा 10 रुपया वधाया आहिनि तो 10 रुपया बाबा थोड़ा वधीक वधाया ये न कर 200 रुपया घटि कम कोन थींदो ठीक है ये अखबार इन अखबार में ठीक है थी वेंदो कम बाबा थी वेंदो वेठा आहिनि मां वेठो घबरा ना ठीक है 50 रुपये में तो कम ॾिसी वञे साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम वे साईं तवा साफ़ी है न भला अरे बाबा मां केर बाक़ी दुनिया पूरी सुञाणंदी पाण खे दुनिया पर मां तो कौन सुना तो अच्छा सुञाणे वेंदे साईं ॻाल्हि इहा आहे त काल वारो जेको ढगो हो न उहो छुड़ाइजी वियो त ॿुधो आहे तव्हां साफ़ी आहियो त महिरबानी करे तव्हां अख़बार आहे त महिरबानी करे मुंहिंजो इश्तिहार ॾियो त बाबा जेकी ढगो मिले त मूंखे ॾेई वञो ऐं तव्हांजी वरी महिरबानी थींदी बाबा मसलो एॾा आहे मसलो मां वेठो आहे यार घबराई छा थो ढगो गुम थियो आहे न मां त माण्हुनि जी नानी वापसी कराई हुअनि अमरावो हिकिड़ो मुंहिंजी नानी मेले में गुम थी वई अची मूंखे चई बाबा इश्तिहार ॾे मूं साईं मारी अख़बार में इश्तिहार न ॿिए ॾींहुं नानी जे घर हुई फोटू नानियूं लॻाए ॾे मूं ते तूं ई कर पंहिंजे ढगे तूं मूंखे फोटू ॾे मां लॻायां सुभाणे तारे घर में ढगी साईं फोटू त कोन्हे पर शक्ल सफ़ा तव्हां जहिड़ी हुई साईं महिरबानी करे ढगी ॻोल्हाए ॾियो ला बाबा अख़बारूं त पाण वटि जाम आहिनि हिकिड़ी मुंहिंजी अख़बार आहे हिकिड़ी मुंहिंजे पीउ जी अख़बार आहे हिकिड़ी चाचे जी अख़बार आहे हिकिड़ी ॾाढो बि ॾेई वियो हिकिड़ी साईं उहा अख़बार ॾियो न जंहिंमें माना जाम हले हर को माण्हू ॾिसे जे पोड़ा खाली न ॾिसनि माना जवान बि ॾिसनि सभु ॾिसनि इहे चौक ते जेका पोड़ा वेठा हूंदा न पोड़ा सभु जेकी अख़बार पढ़ंदा इहा मुंहिंजी ज़ाती अख़बार आहे सभु पढ़ंदा पोड़नि खां अलावा पोड़ा होटल ते पढ़ंदा आहिनि हुन खां अलावा मुंहिंजी अख़बार जेको माण्हू आहिनि सभु पढ़ंदा आहिनि मूंछूं बि लहनि हा सभु पढ़ंदा अथई बाक़ी इहो आहे हीअ जेकी पेन आहे न हिनजी मस्तु थोरी ॻरी अथई पैसा थोरा खासा लॻंदा बाबा साईं मस्तु त ॻरी आहे भला ग़रीब आहियूं महिरबानी करे थींदा केतिरा भला केतिरा पैसा थींदा 500 पूरा 500 रुपया साईं महिरबानी करियो थोरो घटि कयो कुझु रियायत कयो असां ग़रीबनि खे न अगरि पैसा घटि ॾींदई ऐं चवंदो जेके हीअ मिले पोइ वञी खपाए जीअं लॻी असांखे ऐं पैसा ॾींदो ईअं न कयो साईं केरु लॻे जंहिंखे मिले उहो खपाए छॾे ईअं न कयो साईं महिरबानी कयो तव्हांखे पैसा चलो 500 रुपया ॾियां थो खणी आयो घर राशन पाणी राशन बि साईं ॾाढो महांगो थी वियो आहे ऐं इमरान ख़ान त ॿेड़ी ॿोड़ी छॾी आहे ग़रीबनि जी ऐं 500 वठो पर महिरबानी करे ढगो मिलणु घुरिजे अगरि साईं ढगो न मिलियो त ढगी जॻह ते तव्हांखे खणी थो ॿधी वेंदुसि हुते महिरबानी साईं महिरबानी 500 ॾियारी थी वई बाबा ढगो तोखे मिली वेंदो टेंशन जी ज़रूरत न आहे असीं वेठा आहियूं बाबा न मिलियो त पोइ तूं चवंदा न सबर त कर ढगो तोखे मिलंदो हा बसि तूं बेफ़िक्र थी घटि सुम्ही रहो बसि तूं लूटे छॾी हला पैसा ठुप उन्हनि घर राशन ॿचनि कीअं वरितोसि अबा ॾिसो था इहे अथव वॾी आहे कलमदान ई अहिड़ा आहिनि त पोइ हाणे हुकुमरान असांजा अहिड़ी कहिड़ा हूंदा उहे बि अहिड़ा ई हूंदा हिन जहिड़ा वॾो हरामी आहे अहिड़ी चवंदा ई कमु कोन्ह कंदो वरी ढगो लभणु घुरिजे साईं ढगो न लधो त पोइ सुठो कोन्ह थींदो